मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं शराब जी बोतल खे हथ लाइण सां 40 ॾींहं नमाज़ न थींदी? अमूमन माण्हू चवंदा आहिनि। अच्छा, इहो ॾिसो हिकिड़ो कबी फेल आहे। शराब जी बोतल खे कंहिं मुस्लमान जे लाइ मुनासिब आहे ई न त शराब जो बोतल खे वञी करे हथु लॻाई। बाक़ी रहियो मसइलो नमाज़ थींदी या न थींदी, नमाज़ थी वेंदी। कंहिं हदीस में, कंहिं बि रिवायत में या कंहिं अहिड़ी तरह बुज़ुर्ग जे कौल जे अंदरि इहा ॻाल्हि दर्ज न आहे त शराब जे शीशे खे हथु विझण सां 40 ॾींहं नमाज़ न थिए। त हे हिकिड़े क़िस्म जी ग़लति ॻाल्हि आहे जेकी मुआशरे अंदरि फैलियल आहे। बाक़ी तमामु मुस्लमान जे लाइ मुनासिब आहे ई न त उहे शराब जी बोतल खे हथु विझनि। हालांकि इन शराब खां क़ुरान हकीम में अलाह ताला सख़्ती सां रोकियो आहे त इन शराब जे क़रीब जेको आहे न वञो, वेझो न वञो, ऐं न ई जेको आहे इनखे इस्तेमालु कयो। इहा अलाह ताला मां तव्हांजे लाइ हराम हिकिड़ी शइ करे छॾी आहे त जेकी शइ अलाह हराम कई आहे त बंदा उन्हनि खां परे रहण जी कोशिशि कनि त उन जे लाइ बंदनि जे लाइ दुनिया में बि फ़ाइदो आहे, आख़िरत में बि फ़ाइदो आहे।